अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। काती कोन्हे ॾोह गन वढींदड़ हथ में, पसियो पर अजीब जे लिचो वञे लोह, आशिकनि अंदोह सदा माशूकनि जो। भलारे बिरदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधी पियो उन्हनि मिठी महिरबाननि खे सिक भेरो सलाम शाल क़बूल पवे। 14 जनवरी 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितू जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। पाण इहो चङी रीति ॼाणूं था त हुकूमत जी पहिरें ॾींहं खां कोशिशि इहा ई रही आहे त अवाम जा खीसा ख़ाली हुजनि। मुख़्तलिफ़ टैक्स जी मद में अवाम खां रक़म उगाड़ी वञे थी। सहूलियतनि जी अणहूंद बावजूदि गरा गरा टैक्स हया वञनि था। मटियारी में नओं टूल प्लाज़ा तमीर थी चुको आहे, जॾहिं त अवाम खां उगाड़ी बि शुरू थी चुकी आहे। मटियारी जी अवाम जे एहतिजाज खे रद्द कंदे टूल प्लाज़ा जी तमीर खे मुकमिल कयो वियो आहे, जॾहिं त रहवासी सुभाणे टूल प्लाज़ा ख़िलाफ़ ॿीहर एहतिजाजी धरणो हणंदा। यादि रहे त मटियारी ज़िले में 2 टूल प्लाज़ा आहिनि। न्यू सईदाबाद वटि हिकु टूल प्लाज़ा क़ाइमु आहे त वरी ॿियो मटियारी में क़ाइमु कयो वियो आहे। तबाहाल क़ौमी शाहराह ते NH तकरारी टूल प्लाज़ा क़ाइमु करण में कामयाबु वियो आहे। कैबनूं रखी लकड़ा हया विया आहिनि ऐं टैक्स जी वसूली बि शुरू कई वई आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि पारां सुभाणे यानी 15 जनवरी ते टूल जी तमीर वारे हंध ते धरणो रथियल आहे। धरणे में नवाज़ लीग JUI जमायत इस्लामी STP जसकम SUP ऐं मटियारी इतिहाद जा अॻवान शरीक थींदा। अवाम में बि शदीद कावड़ जी लहर छायल आहे। अॻवान जो चवणु आहे त मटियारी ज़िले में ॿियो टूल प्लाज़ा असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। 15 जनवरी ते धरणो हणी टूल प्लाज़ा खे मुकमिल रद्द कंदासीं। यादि रहे त टंडेजाम में जॾहिं टूल प्लाज़ा क़ाइमु कयो पियो तॾहिं पिणु रहवासियुनि एहतिजाजी तहरीक शुरू कई हुई। मुसलसल हलंदड़ एहतिजाजी तहरीक दौरान झेड़ा बि थिया ऐं मुज़ाहिरीन ते तशदुद पिणु कयो वियो हो, जॾहिं त केतिरा केस पिणु दाख़िल थिया। एहतिजाज करे करे नेठि अवाम बि थकिजी माठ कयो। शुरूआति में टंडेजाम वारनि ते टैक्स माफ़ हुयो, जंहिंजे करे हुननि एहतिजाजी तहरीक ख़तमु कई हुई। हिन भेरे पिणु मटियारी वारनि खे चयो वियो आहे त तव्हांजो टैक्स माफ़ कंदासीं, एहतिजाजी तहरीक न हलायो। सुवालु इहो आहे त उहा टैक्स जेका आहे छूट उहा आख़िर केसि ताईं हूंदी। जॾहिं मामिलो थधो थी वेंदो तॾहिं वरी टैक्स उगाइण वारो सिलसिलो शुरू कयो वेंदो। ॾिठो वञे त हुकूमत हमेशह अवाम खां ई मुख़्तलिफ़ मद में रक़म उगाड़ींदी रहे थी। कॾहिं सेल्स टैक्स मढ़िया वञनि था त कॾहिं के ॿिया टैक्स। अजीब सूरत हाल इहा आहे जो जेका शइ माण्हू ख़रीद करे थो उन ते जेको विकिरे थियण ते टैक्स लागू आहे उहो बि ख़रीदार खां वरितो वञे थो। GST अलॻि। हाणे सुवालु वरी बि साम्हूं इहो अचे थो त आख़िर अवाम केसि ताईं एतिरा गरा टैक्स भरींदो रहंदो ऐं केसि ताईं अवाम ईअं ई महांगाई जी चकी में पिड़बो रहंदो। रोज़गार जा वसीला न हुजण जे बराबरि आहिनि त ॿियो वरी बेरोज़गारी ऐं महांगाई जो जिन माण्हू आख़िर वञे त केॾांहुं वञे। ग़रीब माण्हू जो ॼण त जीअण ई जंजाल बणिजी वियो आहे। मटियारी टूल प्लाज़ा ख़िलाफ़ सीनियर सूबाई वज़ीर ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान मखदूम फ़ख़्रुज़्ज़मा पारां पिणु सिंधी असेंबली मां करारदाद मंज़ूर कई वई। ज़िले इंतिज़ामिया समेत मटियारी जे सियासी समाजी धुरियुनि पारां उन ख़िलाफ़ टूल प्लाज़ा खे ख़तमु करण लाइ ख़त पिणु लिखिया विया। अवामी इतिहाद पारां सुभाणे टूल प्लाज़ा ते हज़ारे माण्हुनि सां गॾु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो ऐं अवामी असेंबली पिणु लॻाई वेंदी, जॾहिं त अॻवाननि जो चवणु आहे त
ज़िले में अॻीअ टूल प्लाज़ा क़ाइमु आहे, वरी ॿियो टूल क़ाइमु करणु सम्झ खां ॿाहिरि आहे। जंहिं नए टूल खे ज़िले जे MNA MPA ज़िले इंतिज़ामिया ऐं ज़िले जे समूरियुनि सियासी समाजी धुरियुनि रद्द कयो आहे ऐं सिंधी असेंबली मां पिणु करारदाद मंज़ूरु थियल आहे त पोइ ज़ोरी उनखे ठाहियो पियो वञे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत बि कयूं था ऐं मुतालबो बि कयूं था त टूल प्लाज़ा क़ाइमु करण वारो अमल रोकियो वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। वफ़ाक़ी हुकूमत सिंधु दरिया मां केनाल कढण वारी ज़िद ते अञा ताईं अटकियल आहे। वफ़ाक़ी हुकूमत चए थी त को सूबो पंहिंजे हिसे जे पाणी ते केनाल ठाहे थो त रोके नथो सघिजे। सिंध ख़दशा आइनी फोरम ते पेश करे वफ़ाक़ी हुकूमत अहिड़ी कंहिं बि ॻाल्हि जी हिमायत न कंदी जंहिंसां सिंध जे पाणी जो हिकु फुड़ो बि घटि थिए। अहिड़ी दावा वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल कई आहे, पर पाण सभई ॼाणूं था त दरिया ते धाड़ो हणण जी साज़िश कई वई आहे। उन साज़िश में जिते वफ़ाक़ी हुकूमत मुलविस आहे उते सिंध जा हुक्मरान बि शरीक जुर्म आहिनि। हू बि चवंदा आहिनि त शरीक जुर्म न होते तो मुख़बरी करते। सिंध सरकार सदाईं ईअं ई कंदी रही आहे। कॾहिं सिंधु दरिया जे पाणीअ जे विकिरे लाइ इक़्तिदार एवज़ सौदा कंदी रही आहे त कॾहिं वरी कारून झर खे नीलाम करण जी कोशिश कंदी रही आहे। सिंध जा हुक्मरान सदाईं एहतसाब खां महफ़ूज़ रहिया आहिनि। शायदि इहो ई सबबु आहे जो हाणे हूअ सिंधु दरिया जो सौदो करणु वञी पहुता आहिनि। हुक्मराननि जे अहिड़नि फ़ैसिलनि ख़िलाफ़ सिंध जा माण्हू सरापा एहतिजाज बणियल रहिया आहिनि। उन्हनि सदाईं पे एहतिजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। सॼी सिंध में एहतिजाजी तहरीक हलाई पई वञे। सिंधु दरिया बचायो तहरीक पारां हैदराबाद खां उमरकोट ताईं बेदारी मार्च कयो वियो, जंहिंजी सरबराही STPA जो मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। हैदराबाद हटड़ी बाईपास खां निकितल मार्च पहिरें ॾींहुं मिरपुर ख़ासि पहुतो हो, जिते तरसण बाद ॿिए ॾींहुं मिरपुर ख़ासि मां उमरकोट लाइ रवानो थियो ऐं उमरकोट में जलसो पिणु मुनक़िद कयो वियो हो। मेहण में पिणु सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ अवामी जमहूरी पार्टी पारां मार्च करे धरणो हंयो वियो। समूरी एहतिजाजी तहरीक में सभई माण्हू हिकिड़ो ई मुतालबो करे रहिया आहिनि, सिंधु दरिया में पाणी ॾियो, उहो पाणी जेको सिंध वासियुनि जो हक़ आहे। एहतिजाजी तहरीक हलाईंदड़नि जो मुतालबो बिल्कुलु जाइज़ ऐं फितरी आहे। हूअ चवनि था त सिंधु दरिया ते को बि केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। हुननि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे सिंधु दरिया में पंहिंजे हिसे जो पाणी खपे। सिंधु दरिया मां जॾहिं 6 केनाल कढिया विया त पोइ सिंध बंजर बणिजी वेंदी। सिंध जो जर अॻे ई खारो आहे। सिंध धरती जर ते जी नथी सघे। इन लाइ सिंधु दरिया जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त सिंधु दरिया जो पाणी समुंड ताईं पहुचायो वञे। पर वॾे में वॾो अलमियो इहो आहे जो ॿोॾ वारी सूरतहाल खां सवाइ कॾहिं बि समुंड ताईं सिंधु दरिया जो पाणी नाहे पहुचंदो, जंहिंजे करे इंडस डेल्टा तबाह थी रही आहे। तमर जा वण बि मोकिलाईंदा था वञनि। समुंड लाइ जिते सिंधु दरिया जो पाणी इंतिहाई ज़रूरी आहे, उते तमर जा ॿेला बि इंतिहाई ज़रूरी आहिनि, जेके सामूंडी जीवत लाइ पनाह गाह बि आहिनि त सामूंडी जीवत जी नस्ल जी वाध में बि अहम किरदारु रखनि था। जेकॾहिं ॾिसिजे त समुंड जी सतह ॾींहों ॾींहुं वधी रही आहे, जंहिं करे मुस्तक़बिल में साहिली इलाइक़ा पंहिंजो वजूद मिटाए वेंदा। हू बि इहो सच आहे त समुंड जो पाणी ज़रई ज़मीननि ऐं इंसानी ज़िंदगीअ लाइ वॾो ख़तरो बणिजंदो पियो वञे।
समुंड जी सतह वधण सां इंडस डेल्टा पिणु ख़तम थी रही आहे। 3.2 मिलियन टन प्लास्टिक जो किचिरो पिणु समुंड में वञे पियो, जंहिंजे नतीजे में 2050 ताईं समुंड में का बि मच्छी न रहंदी ऐं रुॻो प्लास्टिक वारा समुंड हूंदा। खाधे पीते में प्लास्टिक जे थांवनि या प्लास्टिक जे शयुनि उन सां गॾोगॾु थेलियुनि जो इस्तेमालु कयो वञे थो, जिन जो इस्तेमालु हू बि ख़तरनाक आहे, पर जॾहिं उहो कचिरो समुंड में पहुचे थो त नुक़सानकार थी थो वञे। जिते समुंड खे साफ़ रखण जी ज़रूरत आहे, उते मौसमियाती तब्दीली नाहिर क़दम खणण जी ज़रूरत पिणु आहे। सिंधू दरिया खे पाणी ॾिनो वञे त जीअं सिंधू दरिया जो पाणी समुंड ताईं पहुची सघे, छो त जेकॾहिं समुंड जो पाणी ईअं ई वधंदो रहियो त सिंध जूं केतिरियूं ज़मीनूं, ख़ासि करे बदीने ठठे जा इलाइक़ा समुंड हेठि अची वेंदा ऐं जेकॾहिं सिंधू दरिया जो पाणी समुंड ताईं न पहुतो त पोइ तमर जा ॿेला मुकमल तौर ते ख़तमु थी वेंदा। जेकॾहिं तमर जा ॿेला ख़तमु थिया त पोइ ॿीहर उन्हनि जी पोखाई मुमकिन न हूंदी। इन जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पाण माण्हू सिंधू दरिया खे बचाइण लाइ पंहिंजी जदोजहद मुसलसल जारी रखूं ऐं जेके धुरियूं सिंधू दरिया खे बचाइण लाइ ईमानदारी सां जदोजहद करे रहियूं आहिनि, उनजो साथ ॾियूं। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जे ज़मीननि जे तीनवाल थियण ऐं ख़ानदान जी हिकु हटी ऐं हुकूमती किरदार बाबति राज़ अली गुल भुट्टो लिखे थो, सिंध धरती जी पहिरीं क़ानूनी सरकारी पड़ताल अंग्रेज़नि जे दौर में थी, जंहिंमें दीहूं तपास सर्कल तालका ज़िला सुधारे ठाहिया विया ऐं ज़मीननि में बैराज ठाहिण खां पोइ वाह शाखूं वाटर कोरस बना बारा ऐं ब्लाक ठाहिया विया। उन्हनि वंडण विरछण दौरान चंद नाले वारनि ख़ानदाननि, पीरनि, सरदारनि, वेढ़ाक क़बीलनि खे नवाज़ींदे ख़ासि ख़्यालु रखंदे देहूं ऐं जागीरूं अता कंदे संदनि वफ़ादारियूं ख़रीद कयूं वियूं। जिन सिंध ते कब्ज़े दौरान अंग्रेज़नि जी हड़ा वड़ा मदद कंदे साणनि वफ़ादारी ॾेखारी हुई, उहो सिलसिलो उन वक़्तु ज़ोर शोर सां दोहिरायो वियो। यादि रहे त सिंध जूं ज़मीनूं हर दौर में उन्हनि ख़ानदान जे हवाले ऐं कब्ज़े में रहियूं आहिनि, जिन धारनि जे हमले ऐं कब्ज़े दौरान उन जी हिमायत ऐं मदद जो अमली मुज़ाहिरो कंदे संदन साथारी ऐं मददगार रहंदे धरती ऐं धरती धड़ियुनि सां बेवफ़ाई करण में कॾहिं बि नाहे केब आयो, जंहिंमें को बि क़दीम ग़रीब सिंधी क़बीलो शामिल न हो। लालच ऐं ख़ौफ़ बुरी बला आहे, उन करे दरबारनि में कुर्सी, लक़बनि, ख़िताबनि ऐं दौलत जे आसरे ऐं जेलनि ऐं सज़ाउनि जे ख़ौफ़ खां मिलियल शयुनि जा ॼण मालिक बणिजी विया। उहो सिलसिलो नसल दर नसल हलंदो रहियो। जॾहिं सखर बेराज, गुडू बेराज ऐं ग़ुलाम मोहम्मद बेराज जुड़िया त मुल्की कामराशाही धारनि ऐं मक़ामी वफ़ादारनि में ज़मीनूं विरहाई वियो। जॾहिं फील्ड मार्शल अयूब ख़ान इक़्तिदार में आयो त उन बि ज़रई सुधारण जे नाले सां ज़मीन रखण जी हद मुक़ररु कई त उन्हनि साॻिन असर रसूख़ रखण वारनि ख़ानदाननि ऐं कामोरनि हद खे नज़र में रखंदे पंहिंजे ख़ानदान जे भातियुनि, मिटनि माइटनि, नौकरनि चाकरनि ऐं कमदारनि जे नाले ज़मीनूं कराए पाण खे ज़रई सुधारण खां बचाए वरितो। उन्हीअ समूरे टिकसाट में तपेदारनि, सुपरवाइज़रनि, मुख़्तियारकारनि ऐं डिप्टी कमिश्नरनि जो वॾो अमल दख़ल हो। 1970 ताईं सिंध में जागीरदारनि जो तइदादु आङुरियुनि ते ॻण जेतिरो हो, जिन में जतोयनि जा 3 ख़ानदान, महरनि जा 2 ख़ानदान, लुंड ख़ानदान, चांडिया ख़ानदान, इसराण भुट्टा, जखराणी सुंदराणी, पहवर, शिराज़ी, मखदूम, खरल ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा सैयद, अरबाब ऐं टालपुर ख़ानदान शामिल हुआ। पर जनरल ज़ियाउल हक़ इक़्तिदार में अचण शर्त भुट्टो शहीद जे कयल सभिनी सुधारनि खे ख़तमु करे ग़रीबनि जे उमेदनि ते पाणी फेरे छॾियो। क़ौमी मिल्कियत में वरितल समूरा इदारा, कारखाना, माली इदारा ऐं ज़मीनूं कारखानेदारनि, बैंकरनि ऐं जागीरदारनि खे वापसि करे छॾिया। उन करे हारी मज़दूर जितां हलिया हुआ उन खां बि पोइते हटी विया। मुल्की तरक़ीअ जे नाले ते ग़रीबनि खे ग़रीब तर रखण लाइ नवां तरीक़ा इख़्तियार कया विया। रहियल ज़मीनूं इमारत साज़ माफ़िया खे हिसेदारी तहत विकिणी क़दीम ॻोठनि खे मसमार करे मिसकिन ॻोठाणनि खे बेदख़ल कयो पियो वञे।
कारखाननि जे मालिकनि मज़दूर दुश्मनी तहत खेनि फ़ारिग़ करणु, घटि उजरत ते रखणु, तालीम खे ख़ानगी कारोबार बणाए मालदारनि जी आमदनी ज़रियनि में इज़ाफ़ो कयो वियो। उनजो मतिलबु त ग़रीब न त सुठी तालीम हासिल करे सघे ऐं न वरी आला उहिदे ते पहुची सघे, न वरी पंहिंजो हू सुठो इलाजु कराए सघे। हर हुकूमत में इन रवश खे ख़तमु करण बजाए जारी रखियो अचनि। इन तरह ग़रीब तबिको मरण ते मजबूर ऐं विचों तबिको बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। हाणे बाक़ी वञी अमीर तरीन ऐं ग़रीब तबिको बचियो आहे। अॼुकल्ह सिंध जे ज़मीननि ते बेरहम ॿियाई वारा हथ फेरिया पिया वञनि। आम माण्हुनि खां ज़मीन फुरण जा नवां तरीक़ा इख़्तियार कया पिया वञनि, जिन में नयनि सनअतनि ऐं हाईवेज़, नवां शहर वसाए ग़रीबनि ऐं अमीरनि खे समाजी तरह अलॻि करण ख़ातिर ज़मीनूं हासिल करे सनअतकारनि, इमारत साज़नि, स्मगलरनि, रिश्वतख़ोरनि खे साहांगे अघ ते अता कयूं पियूं वञनि, जिन उन्हनि ज़मीननि खे वापारी अघनि ते विकिणी नाणो कमायो आहे ऐं कमाए बि रहिया आहिनि। इन तरह ज़रई मक़सदनि लाइ ज़मीन घटिजी रही आहे। सिंध जे ज़मीननि ते धाड़ो, नवां शहर ऐं कॉलोनियूं ठाहिण जे नाले सां बि हाणे आज़ादी बिना कंहिं मनसूबाबंदी जे हयूं पियूं वञनि, जंहिंसां अमीरनि जे इमारतनि ऐं दौलती ख़ज़ाननि में त इज़ाफ़ो थींदो रहे थो, मगर ग़रीब वेतर ग़रीब थींदो पियो वञे। उन सां तबिक़ाती विछोटियूं बि वेतर वधी रहियूं आहिनि। इन तरह सां सिंधी ज़रई ज़मीन ऐं ज़रई पैदावार बि लाॻीतो घटिजी रही आहे। पोयनि 50 सालनि में मथियनि जागीरदारनि जे ज़मीननि में ॿीण टीण ते इज़ाफ़ो थी वियो आहे। सितम जी ॻाल्हि इहा आहे त ज़ियादौर खां वठी हेल ताईं नवां आढ़ती ठेकेदार रिश्वतख़ोरी जी छूट सां कमायल नाणे जे ज़ोर ते नवां अमीर सरदार हाणे वधी सवनि जे तइदाद में थी पिया आहिनि। 1980 ताईं चंद सरदार ऐं जागीरदार हाणे त ॻणे बि नथा सघिजनि। हर ज़ात जो सरदार थी पियो आहे, बल्कि हर ज़ात में कई सरदार फुटी पिया आहिनि। कालोका मुंशी, कमदार, ठेकेदार, रिटायर कामोरा सरदार ऐं सनअतकार थी चुका आहिनि। हाणे मोतबरी किरदार बजाए रुतबे में ॻोल्ही पई वञे, जिते फ़ख़्र बि कयो थो वञे। अॼुकल्ह कश्मीर खां केटी बंदर ताईं नवनि अमीरनि पारां ॻरे मुल्ह ते ज़मीनूं ख़रीद करे हल्का ठाहिया पिया वञनि। अहिड़ी ख़रीदारी जरेबनि एकड़नि बजाए देहनि ऐं जाकीरनि जी शक्ल में कई वञे थी। अहिड़ी ख़रीदारी लाइ ॻरो मुल्ह, असर रसूख़, ज़ोरबार, ॾाढ मुड़सी, लालची धमकियुनि खां बि कमु वरितो पियो वञे। उन नए रिवाज माण्हुनि में सियासी, समाजी, मुआशी ख़ौफ़ पैदा करे रखियो आहे। वस वारनि ऐं इख़्तियारनि खे उन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे जीअं सिंध जूं हाल ऐं मुस्तक़बिल वारियूं मुआशी ऐं सियासी हालतूं बहितर थी सघनि। ॻोठनि ऐं शहरनि जी आबादी में वाध ऐं लॾ पलाण जो रुझान बि ज़रई ज़मीननि खे गड़काए रहियो आहे। बेरोज़गारी ऐं ज़रई जिन्सनि जो मुनासिब अघ न मिलण बि आम माण्हू में अहसास महरूमी ऐं मुआशी अबतरी पैदा करे थो। उन करे घर जो चुल्हो ॿारणु, इलाजु कराइण या ॿारनि खे तालीम ॾियारण लाइ माण्हू ॿनी ॿारो विकिणी पुराव कनि था, जंहिंजो फ़ाइदो नवां जागीरदार ख़ूब वठी रहिया आहिनि। सरमाएदारनि वरी ज़मीनूं ख़रीदे कमर्शियल अघनि ते प्लाज़ा ऐं प्लाट बणाए विकिणी नाणो कमाए रहिया आहिनि। ॿिन्ही हालतुनि में ग़रीब जो नुक़सानु थी रहियो आहे। उन सां मुआशिरो नफ़रतनि ऐं मुआशी नफ़रतनि जे वर चढ़ी रहियो आहे। इन तरह वधंदड़ अणबराबरीअ वारी रफ़्तार खे हाणे रोकणो पवंदो। इन रस में अॻे घणो नुक़सानु थी चुको आहे। नफ़रतनि दरमियान मुआशिरो मुस्बत तरक़ी करण जे क़ाबिल नथो थी सघे। ज़मीनूं गड़काईंदड़नि ऐं ज़मीनी हासदनि जी रस्ता रोक करणु ज़रूरी आहे। ग़रीब खे ग़रीब थियण खां हाणे न बचाए वियो त कंहिं वॾी अफ़रा तफ़री खे केर बि रोके नथो सघे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं राज़ अली गुल भुट्टे जो लिखियल लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। मालूमाती प्रोग्राम ऐं इनकलाबी प्रोग्राम
अव्हां जे समातनि जी ज़ीनत बणिजंदा आहिनि। जेकॾहिं अव्हीं चाहियो था त असांजी नशरियात लाइव ॿुधी सघो त पोइ हींअर ई पंहिंजे मोबाइल फ़ोन में वञी प्ले स्टोर मंझां सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करे असांजी नशरियात 24 कलाक लाइव ॿुधी सघो था। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि बाबति तफ़सील। कराची एक्शन कमेटीअ जे कन्वीनर इदरीस चांडियो वटि सान्याहवंद शहरियुनि जो इजलास थियो। गरजाणी में शरीक सुजाण शहरियुनि पारां गुलशन हदीद स्टील टाउन पिपरी ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में अमन अमान जी सूरत हाल ते ॻणती जो इज़हार कयो वियो। स्टील मिल जे CEO असद इस्लाम मानी ऐं स्टील मिल इंतज़ामिया जो अवाम सां बदमाशी वारो सलूक, गुलशन हदीद में पाणी जी बंदिश, स्टील टाउन जे गैस ऐं बिजली जी बंदिश, PDN जो स्टील मिल जे सार्फ़िन ॾांहुं ॻरा बिल मोकिलणु, स्कूलनि ऐं इस्पतालनि खे बंदि रखण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई वई। हुननि चयो त स्टील मिल जे CEO ऐं इंतज़ामिया इलाइक़े वासियुनि सां वॾो ज़ुल्म करे रही आहे। हुननि सिविल सोसाइटी खे अपील कंदे चयो त स्टील मिल जूं ज़मीनूं, इस्पतालूं, स्कूल पाणी सिंध हवाले कया वञनि। गरजाणी में इदरीस चांडियो, लाला अकरम पंवर, कासम शेख, सदरुद्दीन पंवर, वहीद पंवर, वली नारेजो, कादर सुमरो, मुस्तफ़ा शेख, ज़ुल्फ़कार सोलंगी, अमन कलमती ऐं ॿियनि शिरकत कई। नाम्यारे हारी अॻवान बरख़त सियासतदान कामरेड सखी मोहम्मद रमज़ान ख़ासकली जी 3 वरसी जे हवाले सां हैदराबाद में संस मज़ार ते सिंध हारी कमेटी ऐं कामरेड सखी मोहम्मद रमज़ान ख़ासकली यादगार कमेटी तरफ़ां गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआ घुरी वेंदी। अरबा जे ॾींहुं हैदराबाद प्रेस क्लब में कामरेड मोहम्मद रमज़ान ख़ासकली जी वरसी जी मुनासिबत सां पाणी कॉन्फ्रेंस पिणु थींदी। सिंधी हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई ऐं कामरेड सखी मोहम्मद रमज़ान ख़ासकली यादगार कमेटीअ जे चेयरमैन ग़ुलाम हुसैन ख़ासकली पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त नाम्यारे हारी अॻवान कामरेड मोहम्मद रमज़ान ख़ासकली जी 3 वरसी जे हवाले सां हैदराबाद जे कैंट कब्रिस्तान में ॾींहं जो 3 वॻे सिंध हारी कमेटीअ जो मरकज़ी सदर समर हैदर जतोई ऐं ॿिया मज़ार ते पहुची गुलनि जूं चादरूं चाढ़ींदा, जॾहिं त 15 जनवरी अरबा जे ॾींहुं हैदराबाद प्रेस क्लब में पिणु तक़रीब रथियल आहे। प्रोग्राम में हाणे शामिल करियूं था नाम्यारे लेखक इरशाद लगारी जो लिखियल लेख जंहिंजो उनवान आहे शारक जे वात में आयल समाज। समूरी दुनिया जा समझदार मुल्क अॼु जॾहिं डिजिटल इकनॉमी में पाण खे वधि खां वधि अॻिभरो करे रहिया आहिनि, उते कंहिं अहिड़े मुल्क जो कहिड़ो मुस्तक़बिल थी सघे थो जंहिंजे साहिबनि खे ॾींहं राति रुॻो इंटरनेट जा छिरक पवंदा हुजनि। बदकिस्मती सां असांजो मुल्क बि अॼुकल्ह अहिड़नि छिरकंदड़ मुल्कनि मां ई आहे। दरअसल असांजे साहिबनि खे अहिड़ा छिरक इन करे पवनि था जो सोशल मीडिया ते संदन उहो असल चहिरो साम्हूं अची रहियो आहे जंहिंखे हू 75 सालनि खां लिकाईंदा रहिया आहिनि। पर छा इंटरनेट जी रफ़्तार सुस्त करण सां संदन चहिरो लिकी सघंदो? जवाबु आहे न। छाकाणि जो हीअ दुनिया हाणे तमामु घणो अॻिते निकिरी चुकी आहे ऐं ॾींहों ॾींहुं तब्दील थींदड़ ऐं अॻिते वधंदड़ दुनिया में अवी शहरियुनि जे इज़हार वारे क़ानूनी ऐनी हक़ ते पाबंदियूं बढ़ींदो त उन जी मोट अवां जी उन इर्तिका जो मुंहुं भञे विझंदी, जंहिंमें मुल्क जी मुआशी इर्तिका बि शामिल आहे ऐं हाणे उहो ई थियणु लॻो आहे। थियो हीअं आहे जो पाकिस्तान अंदरि इंटरनेट जी बंदिश खां बेज़ार थी आलमी कंपनियुनि पंहिंजा ऑपरेशन ॾिसावर मुंतक़िल करणु शुरू करे छॾिया आहिनि। अहिड़ी सुस्त रफ़्तारीअ जे मनफ़ी असरनि जे नतीजनि में व्हाट्सएप जो सेशन सर्वर राउटिंग परॾेह मुंतक़िल थी बि चुको, जंहिंजी तस्दीक PTA पाण करे छॾी आहे ऐं ॿुधायो इहो पियो वञे त जेकॾहिं नेट जी सुस्त रफ़्तारी जो उहो हाल रहियो आहे त IT जूं केतिरियूं कंपनियूं मुल्क छॾे वेंदियूं। PTCL जे तर्जमान जो इन ॾिस में जेको मौक़िफ़ आहे तमामु
सिधो सो तासर इहो ई मिले थो त भले सभु कंपनियूं मुल्क छॾे वञनि, पर इंटरनेट जो मसइलो हल करण लाइ को बि वक़्तु नथो ॿुधाए सघिजे। हाणे इहो आहे असांजे उन्हनि यारनि जे इंतिज़ाम जो हाल जेके इहे दावाऊं करे रहिया आहिनि त उहे सिगो ई IMF मां जान छॾाए वठंदा। उन समूरे मामले जे पुठियां कहिड़ियूं कुवतूं आहिनि सा ॻाल्हि त कंहिंखां बि लिकियलु कोन्हे, पर वरी बि कुझु ॾींहं अवल सेनेट जे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी वारी स्टैंडिंग कमेटी जे इजलास जूं जेके ख़बरूं साम्हूं आयूं तिन मां समूरी हक़ीक़त वाज़िह थी वञे थी त इंटरनेट जी सुस्ती सबबि तबाह थींदड़ मईशत जी ज़िम्मेवारी कंहिं ते अचे थी। ख़बरूं इहे आहिनि त सेनेट जी उन कमेटी आॾो PTA जे चेयरमैन जेका ब्रीफिंग ॾिनी हुई तंहिंमें हुन वाज़िह ॿुधायो त असीं नेट तॾहिं ई बंदि कंदा आहियूं जॾहिं खेनि घरू वज़ारत उहो सभु करण लाइ हुकुम जारी कंदी आहे। हुन ॿुधायो त गुज़िरियल 9 सालनि खां नेट बंदि कराई पई वञे, जंहिंमें केतिरा ई भेरा असांखे अदालती हुकुम जी पोइवारी कंदे बि नेट बंदि करणी पई आहे। हुन कमेटी खे ॿुधायो त पाकिस्तान में 7 सब मेरिन केबल्स अचनि थियूं। ख़ासि जॾहिं इहो सुवालु कयो वियो त छा शारक अहिड़ियुनि केबल्स खे कटे सघे थी, तंहिंजे जवाब में PTA चेयरमैन जो जवाबु हो त शारक सबमेरिन केबल खे कंहिं बि रीति नथी कटे सघे। हा, बाक़ी तव्हीं कंहिं ॿी शइ खे शारक चई रहिया आहियो त उहा अलॻि ॻाल्हि आहे। बसि पंहिंजो अॼोको मज़मून उन ते ई आहे त उहा आख़िर कहिड़ी कुवत आहे जेका पाकिस्तान में इंटरनेट खे लगातार सुस्त करे रही आहे या कंहिं महिल माॻे बंदि करे छॾे। कॾहिं त पाण खे नेट में सुस्ती या बंदि थियण जो सबबु इहो बि ॿुधायो वियो हो त शारक केबल्स कटे छॾियूं आहिनि, पर सेनेट जी स्टैंडिंग कमेटीअ जे साम्हूं PTA जे चेयरमैन पाण चयो आहे त शारक नथी कटे सघे त पोइ केरु आहे आख़िर? मुंहिंजे ख़्याल में ही उहा ई शारक आहे जेका कॾहिं हिन मुल्क जे आइन खे कतरींदी रही आहे त कॾहिं सूबनि जे वसीलनि खे रड़कींदी रही आहे। कॾहिं उहा शारक आवाम जे सियासी समाजी इरादनि खे घायल कंदी रही आहे त कॾहिं उहा फ़िरक़ेवार ऐं नस्ली गिरोहनि हथां मुल्क जी मजमूई अमन खे रतो रत कंदी रही आहे। हाणे जॾहिं पोयां कुझु बचियो ई नाहे तॾहिं बसि मईशत जो हर वसीलो उन शारक जो खाज बणिजी रहियो आहे। सिंध ऐं बलूचिस्तान जा वसीला अहिड़ी लुटमार में सभ खां वधीक शिकार थींदा रहिया आहिनि ऐं अलमियो इहो आहे त उहो समूरो कुधो ग़ैर आइनी वहिंवार क़ौमी मुफ़ादनि जे नाले में थींदो रहियो आहे। ईअं जीअं हिते हर दौर में इज़हार जी आज़ादी ते बंदिश पिणु क़ौमी मुफ़ादनि ऐं मुल्की सलामती जे नाले में लॻंदी रही आहे। बहरहाल हाणे उन्हीअ क़ौमी मुफ़ादनि जी पत एतिरी त वाइखी थी चुकी आहे जो जॾहिं जॾहिं बि मुल्की सलामती ऐं क़ौमी मुफ़ादनि जो नालो खॼणु लॻंदो आहे त मज़लूम महकूम क़ौमनि जी धरती धुबण लॻंदी आहे। उहो इन करे जो क़ौमी मुफ़ादनि वारी ॻाल्हि हिकु हवाले सां उहो अणसिधो ऐलान हूंदो आहे त वरी को न को धाड़ो लॻण वारो आहे। उन तनाज़र में ही नेट जी सुस्त रफ़्तारी या अक्सर मौक़नि ते माॻे बंदि करे छॾण वारी रवश बि हिकु हिन मुल्क जे अवाम जे आइनी हक़नि मथां धाड़ो ई आहे। हीउ निज़ाम जेको बज़ाहिर नौजवान नसल खे त रोज़गार ॾियण जे अहल आहे ऐं नई इज़त नफ़्ज़ जो कोई तहफ़ुज़ तंहिंमें नेट हिकिड़ो वाहिद वसीलो आहे जंहिंसां नौजवान मक़ामी तौरु आलमी सतह ते कमु कंदड़ कंपनियुनि सां सलाह जी साह खणी रहिया आहिनि। पर गुज़िरियल कुझु वक़्त खां नेट जी सुस्त रफ़्तारी अहिड़नि लखे हज़ारे नौजवाननि जे रोज़गार खे सख़्तु मुतासिर कयो आहे। पाण हिते हिन मुल्क जे साहिबनि खां इहो सवाल करण जो हक़ रखूं था त पंहिंजे नौजवान नसल खे ईअं बेरोज़गार करे ग़ैर यकीनी मायूसी ॾांहुं धिके अमी कहिड़ी सलामती हासिल करे सघंदो? मुल्क त असल में उहे सलामत रही सघंदा आहिनि जिन जो नौजवान मुतमइन हुजे ऐं पंहिंजूं सलाहियतूं मुल्क जे मुख़्तलिफ़ शोबनि में किताब आणे। जॾहिं त उनजे उबतड़ असांजो समूरो समाज जेकॾहिं कंहिं ॼातल अणॼातल शारक जे वात में हुजे तव्हीं सलामती जा ख़्वाब कीअं था ॾिसी सघो? उन करे ई हिन मुल्क जो हर बाशऊर ऐं जमहूरियत दोस्त क़दरदान राय जो आहे त जेकॾहिं असांजी इक़्तिदारी क़ुवतनि पंहिंजूं पॉलिसियूं तब्दील न कयूं ऐं अवाम में वधंदड़ बुख बदहाली जा सबब ख़तमु न कया विया त
पोइ ई नेट ते पाबंदियूं कमीदियूं नई कंहिं ॿिए क़िस्म जी रस्ता रोक हुकुमरान तबक़नि खे बचाए सघंदी, छाकाणि त आवाम जॾहिं मज़ाहिमत जो आख़िरी राह इख़्तियार करण जो तयन करे वठंदो आहे त पोइ कोट क़िला हर सूरत में डहंदा ई आहिनि। उन करे हाणे हितां जे हाकिमनि खे बि इतिहास जे आईने में पंहिंजे पॉलिसियुनि जी सूरत बिना देर ॾिसणु घुरिजे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं इरशाद लगारी जो लिखियल लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।